अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। गुरु पाक मसाइल और उनका गुरु में सवाल आयो मीन नमाज जे मुतालिक तरीक़ो क्यों है। शेख इब्न बाज़ रहमतुल्लाहि अलैह मीन नमाज जे तरीक़े जे मुतालिक फरमाईंदा ईदैन जी नमाज वागर मीन नमाज अदा करे में अचींदी, यानी पहिरीं रकात में 7 तकबीरूं, ॿीं में ज़ाइद 5 तकबीरूं। नमाज पुठियां खुतबो थींदो अने ख़ासि दुआ थींदी। दुआ में पिंड जी चादर तंहिंखे पलटाइणु, ॿियो कोई तरीक़ो न हूंदो आहे। वक़्तु खपे हिन वक़्तु पाण पढ़ी सघूं था, पर बहितर इहा आहे जे सुबुह जो सवेरो उथी टुटल फाटल जुनड़ा लिया पहिरें ग़रीबी हालत में मिसकीन बणिजी करे अल्लाह वटि सुवाल करणो। हिनटाणे मुंहिंजे हिसाब सां पछम समकी तंहिंमें तमामु तंगी आहे, बरसात जी ॾुकार जी पूरी घंटी वॼे पई। अल्लाह वटि सुवाल करणो, अल्लाह इहा ॾुकार जी मार दूर करे, मींहुं वसाए, फरियाद करे छॾियूं। अने पछम जी तारीख़ आहे जॾहिं पण डंडी पाटीअ ते मियाँ जी इब्राहिम पछमी अल्लाह उन खे सिहत तंदुरुस्ती से नवाज़े, लंबी उमिरि ॾे, उन जे ऐलान जे मुताबिक़ जॾहिं जॾहिं मींहुं नमाज़ पढ़ाइणी आहे मींहुं ज़रूरु थियो आहे। अने हैर पण इहे जी उमेदु पाण अल्लाह जी ज़ात में रखूं था। अम्बालाल जूं जाम आगाहियूं आहिनि थी, उन खे नथा मञूं, पण मींहुं नमाज़ खे मञूं था। एतिरो अक़ीदो रखूं था त अल्लाह वटि सुवाल करिणो आहे, पोइ अल्लाह जी मर्ज़ी। दुआ जा 3 फ़ाइदा आहिनि, जेकी मङूं था पाण लाइ बहितर हुए थो त अल्लाह ॾेई ॾिए थो, पाण लाइ बहितर जे न हुए त आफ़त जेको अचे थी तंहिंखे दुआ टकराए छॾे थी। ऐं 3 फ़ाइदो इहे त आख़िरत में वॾो हिकिड़ो आमाल सालिहा जो ज़ख़ीरो हूंदो इहा दुआ। अमुक जॻह ते तकलीफ़ जॾहिं पाणी जी थी थी, ॾुकार जी घंटी वॼे थी त कुनियूं कयूं था, कुनीअ से ॾैमकी न ओघनबा, खीजर थियो त मींहुं वसंदो, इहो अक़ीदो सही न आहे। ऐं तरह तरह जा ॿिया मड़े थियनि था, हाणे तारो अहिड़ो आहे हिन से मींहुं वसंदो, चवंदा आर रही ताड़ो तवारे पियो, आर से तंहिंजी रड़ पई पए मींहुं वसंदो, झिरकिलियूं वेंझे पियूं धूड़ में मींहुं वसंदो, कीअं न। 5 अहिड़ियूं चीज़ूं आहिनि जंहिंजो इल्मु सिर्फ़ु अल्लाह खे आहे, कंहिं टेक्नोलॉजीअ खे न आहे। उन मां हिकिड़ो ई आहे त मींहुं तंहिंजो इल्मु अल्लाह खे आहे। हाणे ऐं चई सघो था जे पोइ अम्बालाल अन टेक्नोलॉजीअ इन ऐलान कयनि मींहुं वठो, जी हां जी ॻाल्हि सची आहे, पण मींहुं वठो, इन मींहुं केतिरो वसंदो ई कीअं ख़बर न आहे, आफ़त केतिरी अचींदी, कुरो थींदो कीअं न आहे। 1998 9 जून मंगलवार पुकारूं पोन, मंगलवार जो ॾींहुं हो 1998 जॾहिं कंडलेर तूफ़ान आयो, तहिड़ी मिशनरी वारा केॾा विया हुआ। हिनटाणे पण तरह तरह जा साधन साइंस तयारु कयईं, पण जॻह जॻह ते मींहुं ॿोॾी कश्तीअ से माण्हू कढनि पिया, शहरनि जे विचा कश्तियूं वञे पियूं। भला ई के टेक्नोलॉजी वारा कोन चयो अम्बालाल तहर केॾा वियो हो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक ज़माने में सफ़र जी हालत में साहबा इकराम मदीने खां दूर हुआ, मींहुं वठो त अमुक चयूं त ही तारे जे करे मींहुं वठो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती से चयूं ईअं न चवाजे, तारे जे करे मींहुं नथो वसे, ई अल्लाह जी मर्ज़ीअ से वसे थो। पाण जेको मौंद अहिड़ियूं अॻु कथियूं कयूं था इन सां कोई तालुक़ु न आहे। अल्लाह वटि मङो, ॾुकार अल्लाह जी मार हुई थी, इन में माल खेती ज़मीन वण टण मिणी खे तकलीफ़ थिए थी। मुल्क में ख़ासि करे पछम में हिनटाणे हालात निहायत ई संगीन आई, बरसात जे करे ॿिए मुल्क में जाम गाह आहे, हितां हिजरत करे जी पोज़ीशन अची वई आहे, ज़मीन मां रत जी बू अचे पई। त अॼु अहले ईमान डंडी पार्टी ते अॼु यानी शनिवार जो ॾींहुं पहलो हफ़्तो 8 महीनो इकट्ठा थींदा ऐं मींहुं नमाज़ पढ़ंदा। उमेदु इहा आहे त अल्लाह ताला इन्हनि जी इहा फरियाद आगाहींदो। पण इख़लास खपे, ज़िंदगी में चेंजिंग खपे। मींहुं नमाज़ जो कोई नओं तरीक़ो न आहे, उहो जो तरीक़ो आहे जंहिं तरीक़े ते पाण अॻे पढ़ूं पिया। इख़लास अने ख़ासि करे मींहुं नमाज़ में पोइ कुरो थिए थो तक़रीर में माण्हूअ खे ज़लील करे में अचे थो से न,
पोइ जीअं जंहिंखे मज़ा अचे 8-10 पहलवान अचनि पोइ हर को पिंड जी सलाहियत झाड़े, अहिड़ो न थियो खपे। मींहं नमाज़ पढ़ाईंदड़ मींहं नमाज़ पढ़े, भले ख़ुतबे वारो ख़ुतबो ॾे, दुआ वारो दुआ, ख़ुतबे वारो पण क़ौम जी इज़त एहतराम अदब जो लिहाज़ रखी ख़ुतबो ॾे, अलाह जी तारीफ़ वाखाण ऐं बरसाति नथी थिए तंहिंजा कुरो सबब ऐं बदअमली वधी वई आहे। अदब जे दायरे में न कंहिं अशराफ़ जी आमद कजे हल्का, ई अहिड़ी हद संदन मेड़ा संदन मक़सदु अदब एहतराम जो लिहाज़ रखियो खपे। पण इन में कीअं शक न आहे, मुल्क में गुनाह जा कम वधी विया आहिनि, नेकियूं ऊचियूं, ऐं अगरचे हज उमिरे वारा वीचारा जाम वञनि पिया, इन जे बावजूदि खेतीअ मां न कढियऊं ख़ैरात, बाग़ फिटाया सभु बरसाति, वो वाही हर कंहिं वात। अलगर्ज़ अल्लाह रहमत जा मींहं वसाए। अॼु मींहं नमाज़ पढ़ा बि।